जी नाज़रीन, ही जेके लाइव अवां मनाज़िर ॾिसी रहिया आहियो, ही ज़िले शिकारपुर जे नए मुंतख़ब चेयरमैन ज़ुल्फ़िकार अली ख़ान कमारियो जी हलफ़ बरदारी तक़रीब जा मनाज़िर आहिनि। हीअ तक़रीब कुंदन रेस्टोरेंट शिकारपुर ते मुनाक़िद कई वई ऐं हिन तक़रीब जी जेका मेज़बानी आहे उहा जेको DC शिकारपुर कई ऐं DC शिकारपुर जे तरफ़ां हीअ तक़रीब मुनाक़िद कई वई। जेतोणीकि ॿुधायो पियो वञे त जेके पासूं आहिनि उहे मख़सूस माण्हुनि खे जारी कई वियूं ऐं जेके पीपल्स पार्टी जा जेके लोकल वर्कर आहिनि ख़ासि करे उन्हनि खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। आरिफ़ ख़ान महर हिन वक़्तु तक़रीब में पहुची चुका आहिनि, जेके महिमाननि सां मिली रहिया आहिनि। नजफ़ ख़ान कमारियो साहिब जिन सां मिली रहिया आहिनि आरिफ़ ख़ान महर ऐं ॿियनि महिमाननि सां। उन सां गॾोगॾु तक़रीब में सरदार मक़बूल अहमद शेख पिणु नज़र अची रहियो आहे। उन सां गॾोगॾु बाक़ी महिमान बि अवां ॾिसी रहिया आहियो तक़रीब जे अंदरि। हिन वक़्तु ज़ुल्फ़िकार ख़ान कमारियो सां जेको MPA मिनिस्टर एनर्जी इम्तियाज़ अहमद शेख जे बि जेके आहिनि उहे पहुची चुका आहिनि तक़रीब जे अंदरि। जी नाज़रीन, ही जेके मनाज़िर अवां ॾिसी रहिया आहियो इहा ज़ुल्फ़िकार अली ख़ान कमारियो जेके नवां मुंतख़ब चेयरमैन थिया आहिनि ज़िले शिकारपुर जा, उन्हनि जी हलफ़ बरदारी तक़रीब जा मनाज़िर आहिनि जेका तक़रीब कुंदन रेस्टोरेंट शिकारपुर में मुनाक़िद कई वई आहे ऐं हिन जी जेका आहे मेज़बानी तक़रीब जी उहा DC शिकारपुर जन करे रहिया आहिनि। नाज़रीन, जेतोणीकि ज़ुल्फ़िकार अली ख़ान कमारियो हिकु वॾे क़ाफ़िले जी सूरत में तराई खां रवाना थिया हुया वाया गढ़ियासीन खां। गढ़ियासीन पहुचण ते पुरतपाक इस्तक़बाल कयो वियो ज़ुल्फ़िकार अली ख़ान कमारियो जन जो। हीअ जेके मनाज़िर तव्हां ॾिसी रहिया आहियो गढ़ियासीन जे अंदरि हलफ़ बरदारी तक़रीब जे सिलसिले में हलफ़ करण जे लाइ ज़ुल्फ़िकार अली ख़ान कमारियो जन तराई खां हिकु वॾे क़ाफ़िले सां गॾु निकिता त उन क़ाफ़िले जो गढ़ियासीन पहुचण ते इंतिहाई शानदार शानाइतो ऐं मानाइतो इस्तक़बाल कयो वियो। जेके मनाज़िर ॾिसी रहिया आहियो गढ़ियासीन जा, जिते वर्कर ऐं अवाम जेको आहे उहो ज़ुल्फ़िकार अली ख़ान कमारियो जो पुरजोश इस्तक़बाल करे रहियो आहे। उन खां पोइ मुकमल जेका आहे रैली ज़ुल्फ़िकार अली ख़ान कमारियो उन जी सूरत में शिकारपुर पहुतो। हलफ़ बरदारी तक़रीब खां पोइ ज़ुल्फ़िकार अली ख़ान कमारियो जेको आहे उहो लखी खां फिरंदा मदईजी पहुता आहिनि। हींअर मदईजी में ही जेको आहे त हुनजो अबाउल शहर आहे, हुनजो पंहिंजो शहर आहे। त ज़ुल्फ़िकार अली ख़ान कमारियो पंहिंजे हलफ़ खणण खां पोइ पहिरियों दफ़ो मदईजी में पहुता आहिनि, जिते संदन जो शानदार इस्तक़बाल कयो पियो वञे। हज़ारनि जी तइदाद में शहरी ॿाहिरि निकिरी आया आहिनि। मैन चौक जे अंदरि ज़ुल्फ़िकार अली ख़ान कमारियो खे गुलनि जी विरखा कई वई आहे ऐं कंडियूं परायूं वयूं आहिनि ऐं नारा हया विया आहिनि। दोल शरनाइनि सां संदन जो शानाइतो ऐं मानाइतो इस्तक़बाल कयो वियो आहे मदईजी जे अंदरि। ऐं हिकु वॾी क़ाफ़िले जी सूरत में सवें गार्डन जो क़ाफ़िलो आहे जेको मदईजी में पहुतो आहे। ज़ुल्फ़िकार अली ख़ान कमारियो सां जेको नओं चेयरमैन थियो आहे ज़िले शिकारपुर जो, हलफ़ खणण खां पोइ पहिरियों दफ़ो ज़ुल्फ़िकार अली ख़ान कमारियो मदईजी पहुता आहिनि, जिते संदन जो शहरी पुरतपाक इस्तक़बाल करे रहियो आहे। ऐं हिन वक़्तु जेको आहे इहो क़ाफ़िलो मदईजी खां रवानो थी रहियो आहे ऐं हीउ क़ाफ़िलो जेको आहे ज़ुल्फ़िकार अली ख़ान कमारियो जी अॻुवाणीअ में गढ़ी ख़ुदा बख़्श वेंदो, जिते शहीद राणी जे मज़ार ते हाज़िरी भरींदो ऐं उन खां बाद में हीउ क़ाफ़िलो वरी वापसि तराई पहुचंदो, जिते महिमाननि खे जो जेको आहे उन्हनि जी कुझु सर्विस कई वेंदी, महिमाननि खे कुझु मिठाई खाराई वेंदी। नाज़रीन, हीउ क़ाफ़िलो जेको आहे जेको मां ॾिसी रहिया आहियो हीउ मदईजी खां गुज़री रहियो आहे। ज़ुल्फ़िकार अली ख़ान कमारियो जेके नवां मुंतख़ब चेयरमैन आहिनि ज़िले शिकारपुर जा, जेकी हलफ़ खणण खां पोइ गढ़ी ख़ुदा बख़्श बणी रहिया आहिनि।